बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम प्यारा बारो कीअं आहियो? उम्मीद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु हिन वीडियो में असां तव्हांजो सबक नंबर चौथों क़ौमी ॾींहुं सिंध बोर्ड 5 क्लास जी किताब जो पढ़णु वञूं पिया। ठीकु आहे बाबा, हीउ पूरो सबक असां पढ़ण खां पोइ हिन में जेके मश्क अचे थी एक्सरसाइज़िस वारो हिसो आहे असां उहो सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, हीअ बेटा त सभिनी खां पहिरियां अचो त पंहिंजो जेको लेसन आहे उहो पढ़ूं। सबक चौथों क़ौमी ॾींहुं। उस्ताद चयो त सुभाणे मोकल आहे, पर अवीं स्कूल अचिजो। स्कूल में मिठाई बि विराई वेंदी ऐं स्कूल ते झंडो बि झुलायो वेंदो। ॿिए ॾींहुं वकार उस्ताद खे ॿुधायो त साईं असीं सभु अची विया आहियूं। उस्ताद सभिनी खे भलीकार चई पुछियाईं, ॿारो अॼु पाण छो गॾु थिया आहियूं? वकार साईं काल्ह तव्हां चयो हो त सुभाणे 23 मार्च आहे। अॼोको ॾींहुं असां लाइ हिकु अहम ॾींहुं आहे। असीं इहो ॾींहुं हर साल ॾाढे धाम धूम सां मल्हाईंदा था अचूं। उस्ताद हा, हाणे तूं मूं सां गॾु झंडो जलेबी ऐं ॿिया शागिर्द कतार ठाहे तरानो ॻाइनि। पोइ उनखे सलामती ॾेई छत ते झूलायो वियो। झंडो झूलाए सभई शागिर्द वॾे हाल में अची वेठा। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ वकार साईं अॼोके ॾींहं खे एॾी अहमियत छो आहे? उस्ताद हा, अॼोके ॾींहुं 23 मार्च ते लाहौर शहर में असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो ठहराव मंज़ूर थियो हो। उन ठहराव में नंढे खंड जे मुस्लमाननि लाइ धार मुल्क पाकिस्तान ठाहिण जी घुर कई वई हुई। जंहिं हंधि इहो ठहराव मंज़ूर थियो हो उते हाणे उन जी यादगार तौरु मीनार पाकिस्तान ठाहियो वियो आहे। उन करे अॼोके ॾींहं ते इस्लामाबाद में 31 तोबनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे ऐं सूबाई गादियुनि वारे हंधि 21 तोबनि जी सलामी पिणु ॾिनी वेंदी आहे। आदिल साईं चइबो त इहो ॾींहुं ॾाढो अहम आहे। उस्ताद हा, मुस्लमान ऐं हिंदू हिन नंढे खंड में ॿ वॾियूं क़ौमूं रहंदियूं हुयूं। मुस्लमाननि जा उसूल तहज़ीब ऐं रवायतूं हिंदुनि खां अलॻि आहिनि। उन करे उन्हनि खे इस्लामी असूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल थी पए हा। जंहिं करे उन्हनि क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जी अॻुवाणीअ में पाकिस्तान जी घुर कई। नेठ संदसि कोशिश सां 14 अगस्त 1947 ईस्वी ते पाकिस्तान बणियो, जिते अॼु पाण सभु आज़ादी सां इस्लामी असूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। वकार साईं असांजे मुल्क में ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि त रहनि था। उस्ताद हा, असांजे मुल्क में हिंदू ईसाई ऐं ॿियनि मज़हबनि जा माण्हू पिणु रहनि था। उन्हनि खे पंहिंजे मज़हब मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी आज़ादी आहे। उन खां सवाइ असांजे मुल्क में केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, जीअं सिंध में सिंधी, पंजाब में पंजाबी, ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तो ऐं बलूचिस्तान में बलोची ॻाल्हाई वञे थी। असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। उर्दू सॼे पाकिस्तान में ॻाल्हाई वेंदी आहे। उन खां सवाइ दारदी, बिरोकी, हिंदको, सराइकी ऐं गुजराती ॿोलियूं पिणु ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह असां जो लिबास बि अलॻि अलॻि आहे ऐं रूंदियूं बि अलॻि आहिनि। वसीम साईं ईअं वरी कीअं? उस्ताद असीं सिंधी सलवार कमीज़ ऐं सिंधी टोपी पाईंदा आहियूं। कुलनि में अजरक बि वेड़ियूं। अहिड़ी तरह पंजाब जा माण्हू कमीज़ पाइनि, पटको ऐं गोॾ ॿधनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू वॾी सलवार, वेकरी कमीज़ ऐं पहिराण ऐं उन जे मथां सदरी पाइनि। पेरनि में थुल्हो चंपल पाइनि। बलूचिस्तान जा माण्हू वरी वॾियूं सलवारूं, वॾी बांह सां वेकरा पहिराण पाइनि। मथे ते सिंधी टोपी या पटको ॿधनि। पेरनि में चमड़ी, रबड़ या पीश मां ठहियल खिरकण पाइनि। ठीकु आहे, खिरकण अलाए खरकण। शहर में रहंदड़ सलवार या पतलून पाइनि। पेरनि में स्लीपर या बूट पाइनि। अहिड़ीअ तरह औरतुनि जो लिबास बि अलॻि थिए थो। पाकिस्तान जा माण्हू ख़ुशि मिज़ाज, बहादुर, रहमदिल ऐं सखी आहिनि। असांखे पंहिंजे वतन सां प्यार आहे। असांजे मुल्क जा ॿार वॾनि ऐं उस्तादनि जो अदब रखंदा आहिनि। हू पढ़ण सां गॾु पंहिंजे माइटनि जे कम में बि मदद कंदा आहिनि। हिननि सभागनि जे करे असांजो वतन ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो रहंदो। आमीन। वकार
साईं तव्हांजी महिरबानी। बाबा हीउ तव्हांजो लेसन थी वियो पूरो। हाणे उमेद आहे तव्हांखे सुठो सम्झ आयो हूंदो ऐं तव्हां ॾाढी महिनत सां जेको आहे सो तव्हांजे लाइ वीडियोज़ असां ठाहे रहिया आहियूं। ठीकु आहे बेटा, हाणे हलूं था हिन जी मश्कुनि जी तरफ़। हाणे मश्क में तव्हां ॾिसंदव त काफ़ी सारा हिसा आहिनि। पहिरियों जेको हिसो आहे हुन में लिखियलु आहे हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। हाणे सवाल आहिनि, अचो त हिननि जो जवाबु पढ़ूं। ठीकु आहे बाबा, त हाणे पहिरियों नंबर जेको सवाल आहे हुन में लिखियलु आहे त नंढे खंड जे मुस्लमाननि पंहिंजे लाइ धार मुल्क जी घुर छो कई। ठीकु आहे, हाणे जवाबु हिन जो छा थींदो? नंढे खंड जे मुस्लमाननि पंहिंजे लाइ धार मुल्क जी घुर उन करे कई जो उते हिंदू ऐं मुस्लमान ॿ अलॻि अलॻि क़ौमूं गॾु रहंदियूं हुयूं। मुस्लमाननि जा असूल तहज़ीब ऐं रवायतूं हिंदुनि खां अलॻि हुयूं। उन करे हिननि जी ज़िंदगी गुज़ारणु तमामु मुश्किल थी वई हुई, जंहिं करे हिननि अलॻि मुल्क जी घुर कई। ठीकु आहे, हिननि खे मुस्लमाननि। उन खां पोइ सवाल नंबर ॿियों आहे, पाकिस्तान जे माण्हुनि जी पोशाक कहिड़े क़िस्म जी आहे? पोशाक जे बारे में सवाल आहे। जवाब, पाकिस्तान जे माण्हुनि जी पोशाक अलॻि अलॻि क़िस्म जी आहे। सिंधी सलवार कमीज़, सिंधी टोपी ऐं कुलनि में अजरक वेढ़ींदा आहिनि। पंजाबी पटको कमीज़ ऐं गोॾ ॿधंदा आहिनि। पख़्तून वरी वॾी सलवार, वेकरी कमीज़ या पेराण ऐं मथां सदरी पाईंदा आहिनि, जॾहिं त बलोचिस्तान जा माण्हू वरी वॾियूं सलवारियूं, वॾा वेकरा पेराण पाइनि, मथे ते पटको ॿधनि। आम शहरी वरी शलवार या पतलून पाइनि। अहिड़ी तरह औरतुनि जो लिबास बि अलॻि थिए थो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 3 अचे थो, असांजी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? जवाब, असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। सवाल नंबर 4 आहे पंहिंजो। उन खां पोइ सवाल नंबर 4 आहे त नज़रिए पाकिस्तान जो ठहिराउ किथे पास थियो? जवाब, नज़रिए पाकिस्तान जो ठहिराउ लाहौर शहर में पास थियो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 9, सवाल हेसिताईं असांजा पूरा थिया, 4 सवाल। ठीकु आहे बाबा, 4 सवाल असांजा पूरा थी चुका आहिनि। उन खां पोइ ॿियों हिसो जेको आहे, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लुगत मां ॾिसी पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। अचो त हाणे इन खे जेको आहे सो असां सॉल्व कयूं। अच्छा बेटा, उन खां पोइ कुझु पंहिंजो जेको ॿियो आहे उन में लिखियलु आहे त हेठियनि लफ़्ज़नि जी माना लुगत मां ॾिसी पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। हाणे हीअ असांखे लफ़्ज़ ॾिनल आहिनि, उन्हनि जी माना जेको आहे असां लास्ट में जेका असांखे लुगत ॾिनल आहे उन मां कढी करे जुमलनि में इस्तेमालु कयो आहे। अचो त उन्हनि खे बि ॾिसूं था। अच्छा, हाणे हीअ जेको आहे असांजा लफ़्ज़ ऐं जुमला ठहियल आहिनि, थोरो असां साइज़ नंढी कयूं। ठीकु आहे बाबा। हाणे पहिरियों लफ़्ज़ आहे असूल, जंहिंजो मतिलबु छा आहे? कानून। ठीकु आहे, असूल माना कानून। हाणे जुमले में इस्तेमालु कीअं कंदासीं? ज़िंदगी असूल सां गुज़ारणु घुरिजे। ठीकु आहे। ॿियो नंबर लफ़्ज़ आहे ठहराव। ठहराव माना फ़ैसिलो। नज़रिए पाकिस्तान जो ठहराव 23 मार्च ते पास थियो। उन खां पोइ आहे तहज़ीब। तहज़ीब माना ख़ुशि अख़लाक़ी। हाणे हिन जो जुमिलो कीअं ठाहींदासीं? महिमान नवाज़ी सिंधियुनि जी तहज़ीब आहे। उन खां पोइ रवायतूं। हाणे रवायतुनि जो मतिलबु हूंदो आहे रस्मूं। ठीकु आहे बाबा। हाणे हिन जो जुमिलो कीअं ठाहींदासीं? असांखे पंहिंजूं रवायतूं क़ाइमु रखणु घुरिजनि। उन खां पोइ अचे थो मंज़ूर, जंहिंजो मतिलबु आहे मञियल। ठीकु आहे, माना मञियल। ठीकु आहे, मञियल जो मतिलबु ईअं आहे त माना उनजो जेको ॻाल्हि आहे उहो एक्सेप्ट थियल। ठीकु आहे। नज़रिए पाकिस्तान 23 मार्च ते मंज़ूर थियो। ठीकु आहे न। उन खां पोइ अचे थो रहमदिल, जंहिंजो मतिलबु आहे महिरबानी। जुमिलो कीअं ठाहींदासीं? रहमदिल शख़्स ते अलाह रहम करे थो। ठीकु आहे बाबा। हेसिताईं तव्हांजा लफ़्ज़, जुमिला ऐं उनजी जेके माना आहिनि थियो कंप्लीट। उन खां पोइ अचे थो 3 नंबर ते जुमिला दुरुस्त करियो। हाणे जुमिला दुरुस्त कीअं करियो? थियो पास ठहराव। हाणे ॾिसो हिन में थोरो अॻिते पोइ लिखियलु आहे, सेट कीअं कंदासीं? ठहराव पास थियो। ॿियो आहे ख़त लिखियो मूं। उबतो आहे कीअं लिखंदासीं? मूं ख़त लिखियो। टियों आहे महिरबानी जी तव्हां। इनखे सिधो कीअं कंदासीं? तव्हांजी महिरबानी। उन खां पोइ 4 नंबर में लिखियलु आहे त लाहौर हिकु शहर जो नालो आहे। तव्हीं पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जा नाला ॿुधायो। पाकिस्तान जा ॿिया शहर कीअं थी विया? कराची थी वियो, पेशावर थी वियो, नवाबशाह थी वियो जेको मुंहिंजो पंहिंजो शहरु आहे। उन खां अलावा हैदराबाद थी वियो, सखर थी वियो, काफ़ी सारा शहर कमु करे सघो था। उन खां पोइ 5, अहिड़ा इस्म या नाला जंहिं सां फ़क़ति उन हिकु शइ, जाइ, माण्हू ऐं पखी या जानवर खे सॾे सघिजे, उनखे इस्म ख़ासि चइबो आहे। इस्म ख़ासि माना को ख़ासि नालो हुजे। फॉर एग्ज़ाम्पल हिते असां वटि कुझु छोकिरा वेठल आहिनि, मां चवां त छोकिरा हेॾां अचो, त यकीननि सभु छोकिरा अची वेंदा या वरी छोकिरा परेशान थींदा त अलाए कहिड़े छोकिरे खे थो सॾु सॾे। बट जेकॾहिं मां ईअं चवां
त अली हेॾां अचो त जेको अली हूंदो स्पेशली अली ऐं मुंडियो थींदो। त हाणे जेको अली आहे इस्म ख़ासि आहे ऐं जेको छोकिरो आहे या छोकिरो जेको आहे उहो इस्म आम अची वेंदो। ठीकु आहे। हाणे ॾिनोसि मोहम्मद बख़्श हिकिड़ो ख़ासि नालो आहे, बादशाह मस्जिद ख़ासि नालो आहे, बट जेकॾहिं सिर्फ़ु मस्जिद चऊं त आम थी वेंदो। हिमालय जबल जेको आहे ख़ासि नालो आहे, हैदराबाद ख़ासि नालो आहे, ताजमहल ख़ासि नालो आहे। ठीकु आहे। अव्हां हिन सबक़ में ॾिनल इस्म ख़ासि चूंडे लिखो। तव्हांखे छा करिणो आहे, इस्म ख़ासि जेके आहिनि चूंडे करे लिखणा आहिनि। ठीकु आहे बाबा। त हाणे हेसि ताईं तव्हांजो जेको चोथों सबक़ हो जंहिंजो नालो आहे क़ौमी ॾींहुं, इहो अल्हम्दुलिल्लाह थी चुको आहे पूरो, जेको तव्हांखे बहितरीनु अंदाज़ में पढ़ाए करे उन जी जेका एक्सरसाइज़ आहिनि उहे बि असां सोल्व करायूं आहिनि। ठीकु आहे बेटा। त इनशाला हाणे जेका असांजी नेक्स्ट वीडियो ईंदी उहा तव्हांजी जेको नेक्स्ट लेसन आहे उन जे हवाले सां हूंदी। उन में जेके बि असां पढ़ंदासीं, रीडिंग कंदासीं ऐं उन में जेके एक्सरसाइज़ आहिनि इनशाला उन सभिनी खे सोल्व कंदासीं। ठीकु आहे बाबा। त तमामु महिनत सां तव्हांजे लाइ वीडियोस असां तयारु कयूं पिया। जल्द खां जल्द कोशिशि कई असांजी इहा ई आहे त तव्हांजो कोर्स जेको आहे थिए कंप्लीट। ठीकु आहे बाबा। त इनशाला वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में जंहिंमें सबक़ 5 पढ़ंदासीं।